मुख्तलिफ शहरन में हल्की बरसात की अगती करे छॾी आहे। कराची, हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास में हल्की बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवण आहे त कराची में मौसम जुड़ाली रहंदी, सामूंडी हवाऊं हलंदियूं रहंदियूं। मौसमियात खाते अगती कई आहे त शहर में 7 अप्रैल ताईं मौसम गरम रहण जो बि इम्कान आहे। ख़बर मां पिया कराची खां मौसमियात खाते पारां सिंध के मुख्तलिफ शहरन में हल्की बरसात की अगकथी कई वई आहे। कराची, हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास में हल्की बरसात जो इम्कान है। मौसमियात खाते जो चवण है त कराची में मौसम जुड़ाली रहंदी, सामूंडी हवाऊं हलंदियूं रहंदियूं। मौसमियात खाते जो चवण है त शहर में 7 अप्रैल ते मौसम गरम रहण जो भी इम्कान है। ख़बर मां कराची खां ॾियूं पिया मौसमियात खाते पारां सिंध के मुख्तलिफ शहरन में हल्की बरसात की अगकथी कई वई आहे। कराची, हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास में हल्की बरसात जो इम्कान है। मौसमियात खाते जो चवण है त कराची में मौसम जुड़ाली रहंदी, सामूंडी हवाऊं हलंदियूं रहंदियूं। मौसमियात खाते मूजिब शहर में 7 अप्रैल ते मौसम गरम रहण जो इम्कान है। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सूमरा लाइन ते मौजूद है। जी इमदाद, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, मौसमियात कथी जारी करे छॾी आहे। जिन कथी में ॼाणा वियो आहे त ओलह खां हवाउनि सबबि सिंध जे ॾाखिणी इलाइक़नि में बरसात जा ककर जेके उहे बणजण जो इम्कान आहे। इन्हनि वधीक ॼाणायो आहे त ककरनि सबबि हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास में हल्की बूंदाबांदी थी सघे थी, पर बूंदाबांदी जा इम्कान जेके उहे 45% आहिनि। कराची में मौसम जुज़वी जुड़ाली रहण जो इम्कान आहे, जिन त तेज़ सामूंडी हवाऊं बि हलंदियूं रहंदियूं। मौसमियात खाते वधीक ॼाणायो शहर कराची में जेको आहे 7 अप्रैल खां मौसम गरम तरीन रहण जो पिण इम्कान आहे। ईंदड़ 24 कलाकनि दौरान मुल्क में जुज़वी तेज़ हवाउं गुलण जो भी इम्कान आहे। कराची में अॼु गर्मी पद जेका 32 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान घटि में घटि गर्मी पद 24 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। मौसमियात खाते वधीक पंहिंजे हुन पेशम में ॼाणायो आहे त कराची में हवाऊं ॾखण ओलह 18 किलोमीटर फी कलाक की रफ्तार से हली रही आहिनि, जंहिंमें हवा में नमी जो तनासुब जेको आहे 80% रिकॉर्ड किया वियो आहे। जी ठीक है इमदाद सूमरा, वॾी महिरबानी तफ़सील ॾिना।